अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। लाड़काणो मां बेरो चीफ सिकंदर मुग़िर जी ख़बर शामिल कंदासीं। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो अबाणो शहर लाड़काणो मुकमिल तौर ते लावारिस बणिजी वियो आहे। ज़िंदा माण्हू त ज़िंदा माण्हू, लाश बि बेयारो मददगार। सिंध गवर्नमेंट तरफ़ां दावाऊं त वॾियूं कयूं वयूं, पर हर हिकु मनसूबो करप्शन जे वर चढ़ी पियो वञे। न सुठो इलाज, न काई मेडिसिन, ऐं मरण खां पोइ लाश खणण लाइ एम्बुलेंस बि मुयसरु न आहे। तफ़सील मूजिबि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे अबाणे शहर लाड़काणे में वाक़िअ उत्तर सिंध जी सभ खां वॾी इस्पताल चाणका इस्पताल लॻभॻि 5 अरब जे बजट मुकमिल हड़प थी रहे थो। मरीज़नि खे सुठो इलाज न मेडिसन, न मरण खां पोइ लाशा खणण लाइ एम्बुलेंस मिले थी। उन सां गॾोगॾु हाल ई में 11-22 एम्बुलेंस सर्विस जो आगाज़ कयो वियो आहे, पर उहा सर्विस बि मुकमिल तौर ते गाइबु आहे। समूरा बिल सिर्फ़ु कागज़ी कार्रवाई ज़रिए वरिता पिया वञनि, पर आवाम लाइ लाभ बि न मिलियो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे अबाणे शहर लाड़काणे में माण्हू पंहिंजे प्यारनि जे लाशनि खे खणाइण लाइ पिनण ते मजबूर थी विया आहिनि। उन हवाले सां लाड़काणे शहर जे मशहूर सोशल वर्कर अहमर अकबर फुल तरफ़ां जेतिरो मुमकिन थी पियो सघे लाशनि जे कफ़न दफ़न ऐं एम्बुलेंस जो बंदोबस्तु पंहिंजे वस आर करे ॾिनो पियो वञे, पर सरकारी एम्बुलेंस खां खुथो जवाबु ॾेई वारसनि खे मोटायो पियो वञे। चाणका इस्पताल जे GMS डॉक्टर गुलज़ार तुंजो खां कोई बि पुछण वारो न आहे त आख़िर 5 अरब रुपया किथे ख़र्च कया। ॻाल्हि कजे त इस्पताल में इस्पताल में कंहिं बि क़िस्म जी सहूलियत मौजूदु न आहे। न मेडिसिन मिले थी, न सुठो इलाज, न ई मरण खां पोइ लाश खणण लाइ एम्बुलेंस। अगरि मरीज़नि जा वारिस एहतजाज कनि त डॉक्टर तरफ़ां हड़ताल शुरू करे हुकूमत खे ब्लैकमेल करण जो सिलसिलो जारी थी पियो वञे। आख़िर सिंध गवर्नमेंट कोई क़दम खणण लाइ तयारु छो न आहे? उन जो जवाबु ॾियण लाइ कोई बि तयारु न आहे।